सखरण में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब सखरण तालके जे देह 17 फरीद कीरियो ऐं देह 6 मारवी जी केतरणी आबादगारनि अली गुल कीरियो, इरफान अली कीरियो, राजा इरशाद कीरियो, इमरान अली कीरियो, अब्दुल हमीद कीरियो जी अगवाणी में कणक जो सरकारी अघ न मिलण ऐं खेड़ बारदाणो न मिलण खिलाफ ॻोठ मजीद कीरियो जे सरकारी गोदामनि जे मुख दरवाज़े आॾो एहतजाज करे धरणो हयो वियो, जिते मुतासिर आबादगार खुराक खाते जी नाअहली ऐं सिंध सरकार की ख़ामोशीअ खिलाफ सख्त नारेबाज़ी करे रहा आहिनि। इन मौके ते मथियन आबादगार अगवाणनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त संदन गुज़र सफ़र ज़राअत ते आहे। साल में हर को पंहिंजनि बचनि जी रोज़ी ख़ातिर असराइतो हूंदो आहे, पर अफ़सोस जो लालची सिफारशी ऑफिसर असां आबादगारनि जे हक़नि ते धाड़ा हणी रहिया आहिनि। हुन त न त असांखे बारदाणो ॾिनो थो वञे ऐं न वरी सरकारी अघ ते कणक ख़रीद कई थी वञे, जंहिं सां जिते असां आबादगारनि खे मुआशी नुक़सान थी रहियो आहे, उते सिंध जी मईशत खे पिणु कापारी धक लॻी रहियो आहे। हुननि इहो बि इल्ज़ाम लॻायो त सरकारी बारदाणो आम मार्केट में सेठनि जी दुकाननि ते विकिरो कयो पियो वञे। एहतजाज दौरान आबादगारनि पारां टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज रिकॉर्ड करायो वियो।